दोस्तों गुज़िरियल हिकु हफ़्ते खां फेसबुक ते इंस्टाग्राम ते सोशल मीडिया ते हिकिड़ी वीडियो क्लिप 2-2.5 मिंटनि जी उहा गर्दिश पई करे। थिए छा थो जो हिकिड़ी घिटी आहे, घिटीअ जे विच मां नालो ठहियो आहे। जॾहिं विच मां नालो ठहियो आहे त माण्हुनि खे अचण वञण जी तकलीफ़ थी। पोइ शाबस आहे सरकार खे, सिंध हुकूमत खे, जन उन नाले खे ढक ॾियण जे लाइ सॼी घिटीअ में हुन जे मथां ब्लॉक था विझनि। उहो ब्लॉक कीअं था विझनि? लोह वग़ैरह जो इस्तेमालु नथो थिए, काननि जा किड़ा उहे रखी उन जे मथां सीमेंट बजरी ऐं इहो जेको कंक्रीट वग़ैरह उहो विधो थो वञे। शाबस आहे कंहिं दोस्त खे उहा क्लिप भरे रखी आहे। ख़बर पई त इहा क्लिप असांजे शहर मीरवा गोरचाणी जी आहे। मीर मुनवर हुसैन टालपुर साहब जो हल्को आहे। हाणे मीर साहब जे त इहा ज़हन में ॻाल्हि न हूंदी, न वरी मीर साहब इहा कराई हूंदी, पर हल्को उन जो आहे। ऐं तव्हां यकीन कयो त मूंखे ॾुख ऐं अफ़सोस इहो थियो जो इहा क्लिप पंजाब जे हिकु दोस्त मूं ॾांहुं मोकिली त ये है आपका सिंध, ये है आपकी सिंध की हुक्मरानी, ये ऐसा होता है आपके सिंध में। हाँ, उनके ॿुधायो त ये तो भाई कुछ भी नहीं है, इससे ज़्यादा भी हो सकता है, ये तो ठेकेदार की मेहरबानी है कि उन्होंने ये इस तरीके के बनाया है, अगर नहीं भी बनाता, बिल ले लेता तो हम उसे क्या कर सकते थे। अॼु जी ख़बर, हाणे हीअ त आहे मीरवा गोरचाणी जी ख़बर। अॼु जी ख़बर तव्हांखे ॿुधायां जेका फ्लैश थी आहे उहा इहा त ट्रेज़री ऑफिस जेकबाबाद में 1,26,00,00,000 न 1,26,99,00,000 63,444 थुले लेखे 1,27,00,00,000 रुपयनि जो धाड़ो लॻो आहे। असां त वॾा ख़ुशि थियासीं न त साईं हाणे सनाउल्ला शर साहब बि गिरफ़्तार थी वियो। सिंध जो वॾो धाड़ेल हुयो, नज़रू नारे जो हूंदो हुयो, कंहिं ज़माने में वॾा धाड़ेल हूंदा हुआ जन सिंधनि माण्हुनि जो जीअण जंजाल कयो हुयो। ठीकु आहे, हाणे मूंखे इहो ॿुधायो त सनाउल्ला शर वॾो धाड़ेल आहे या ट्रेज़री ऑफिस जेकबाबाद जा दोस्त वॾा धाड़ेल आहिनि? हू त असांखे ख़बर आहे न त हू असांजो धाड़ेल आहे, हू असांजो दुश्मन आहे, हू समाज जो दुश्मन आहे, हू कंहिंखे बि न छॾींदो। हीअ त ॾाढा मोतबर माण्हू आहिनि न, हज उमरा ज़ियारतूं सभु कुझु बि कनि था, ख़ैर ख़ैरियात, नज़र न्याज़, ॿारनि जी तालीम, वाइट कॉलर, अचनि था त असां उभा थी था वञूं हुननि जे इस्तक़बाल लाइ, हुननि जे अॻियां हथ अदब जा ॿधियूं बीठा आहियूं। ख़बर इहा पई त उहे अच्छा, ऐं इहो जेकबाद उन्हनि 8 ज़िलनि में आहे जिन में मतिलबु त हैदराबाद, मटियारी, टंड वलहियार, जामशोरो, दादू, नौशेरो, फेरोज़, कंबर, शहदादकोट शामिल आहिनि, जिते अॻ में ई अरबें रुपयनि जा धाड़ा वाइट कॉलर असांजा दोस्त, असांजा ऑफिसर, असांजा सॼण हणी चुका आहिनि। केॾी ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो असां वटि नाली बि सुठी नथी ठहे। नाली जे मथां जेको रस्तो थो ठहे उन में लोह जी जाइ ते कानो इस्तेमालु थो थिए। यानी ही ॻाल्हियूं जेकॾहिं दुनिया में कंहिंसां कजनि, कंहिं सहाफ़ती फोरम ते वञिजे मुल्क खां ॿाहिरि, उते ॻाल्हि कजे त असां वटि हीअं बि थींदो आहे त हू त चवंदा भई तूं त को जहिड़े क़िस्म जो सहाफ़ी आहे, तूं त हुकूमत जो दुश्मन आहे, पंहिंजी हुकूमत जो, पंहिंजे मुल्क जो, कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करी। ईअं बि थी सघे छा थो छा त काननि जे पुल ठाही वञे या काननि जो किड़ा विछाए उन जे मथां सीमेंट ऐं बजरी विधी वञे बिल पास करण जे लाइ? ईअं बि थी सघे थो छा? एतबार ई न कंदा। हाणे ही जेके पैसा आहिनि 1,27 करोड़ रुपया, इहे 914 जेके साइलेंट पेंशनर आहिनि या मरी विया आहिनि या मतिलबु हिन दुनिया में रहिया ई न आहिनि, उन्हनि जे नाले ते फ्रॉड करे इहो कयो वियो आहे हिसाब किताब। ऐं वरी वॾी ॻाल्हि इहा आहे, इन में फ्रॉड में जेको इहो थियनि पिया 8 ज़िलनि जी त हाणे ॻाल्हि साम्हूं अची वई आहे, अरबें रुपया सिंध जा तबाह थी विया। इन्हनि जे लाइ जेको असांजो चीफ मिनिस्टर आहे हिन वक़्तु सिंध जो, मक़बूल बाकर साहब,
उन वॾी हिम्मत ऐं बहादुरी जो मुज़ाहिरो कंदे जांच ऑफिसर जेको आहे न, जेका 6 रुकनी टीम ठाही आहे, उन जो सरबराह मुक़ररु कयो अथई काशिफ़ अली आलमानी साहब खे। काशिफ़ साहब ट्रेज़री अकाउंट्स में इंस्पेक्टर जनरल आहे, यानी फ़ैसिलो उन शख़्सियत ॾांहुं मञे पियो जंहिंजी ज़्यादती थियल आहे। मतिलबु मां इंस्पेक्टर साहब खे इन में ज़्यादती में शामिलु कोन थो सम्झां, पर उन डिपार्टमेंट खे त सम्झां थो न, जंहिं डिपार्टमेंट सां उनजो तालुक़ु आहे। फ्रॉड कयो आहे नाणे खाते जे ऑफिसरनि, फ्रॉड कयो आहे ट्रेज़री खाते जे ऑफिसरनि, वरी उन्हनि जी जांच बि उहे ई कंदा। थियण त हीअं घुरिबो हो त इहो जेको चीफ मिनिस्टर आहे, सऊं सिधो नेब खे मोकिले आहे। 50 करोड़नि खां हूअं बि इहो सिंध हुकूमत फ़ैसिलो करे चुकी आहे। अॻूणी सिंध हुकूमत 50 करोड़नि खां मथे जेको बि केस घटि केस हूंदो उहो नेब ॾे न वेंदो, वधीक हूंदो वेंदो। हीअ आहे 1 अरब 27 अरब रुपया, 1 अरब 27 करोड़ रुपयनि जो। ते नेब ॾांहुं या कंहिं ॿिए इदारे ॾांहुं मोकिलणु खपंदो हुयो न, वरी जांच बि उहे ई ऑफिसर कंदा। छा उन्हनि खे अॻ में ख़बर न हुई त हेॾा हिते जेके धाड़ा लॻनि था पिया? बसि यार, कुझु कुझु बि नथा सघूं, कुझु चई बि नथा सघूं। हिननि जो असां ते महिरबानियूं आहिनि। असांखे इस्पतालुनि में 2 नंबर जूं न, 3 नंबर जूं न, 10 ऐं 20 नंबर जूं दवाऊं ॾियनि त बि हिननि जी महिरबानी आहे। सिंध जो वॾो वज़ीर मक़बूल बाकर एतिराफ़ करे चुको आहे मीडिया जे अॻियां त सिंध जे सरकारी स्कूलनि में टॉयलेट जी फैसिलिटी कान्हे का। या हिनखे शाबास आहे, एतिराफ़ कयो अथई। ठाराए ॾियो न ॾियो उहा तव्हांजी मर्ज़ी आहे, एतिराफ़ ई असां लाइ काफ़ी आहे। रस्ता न ॾियो, रोड न ॾियो, काननि जा किड़ा विछाए असांखे पुलियूं ठाहे ॾियो। तव्हांजा लख कुर्ब, असांजे जेके बजट आहे सिंध जी, उन में तव्हां अरबें रुपयनि जूं गोभियूं हणो, जांचूं बि पाण कयो, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। वरी इलेक्शन अचे पई, वरी तव्हां अची वेंदा, वरी तव्हांजा साथी अची वेंदा। इहा यानी हीअ हिकिड़ी जेका दिलचस्प ॻाल्हि जेका उहा तव्हां सां इहा कयां त हीअ जेको मामिलो थियो आहे, इहो थियो आहे जैकबाबाद में। उते जेको ऑफिसर आहे एडिशनल अकाउंट्स ऑफिसर 1, डिस्ट्रिक्ट एडिशनल अकाउंट्स ऑफिसर, उहो मज़हर हुसैन मंगसी साहबु आहे, जंहिंजे हूंदे 1 अरब 27 करोड़ रुपयनि जो धाड़ो लॻो आहे। ऐं उन ऑफिसर खे वरी 2 चार्जूं आहिनि, यानी हू एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर कश्मीर बि आहे। हाणे असां हिन जांच मां, हिन इंक्वायरी मां, हिन ॻाल्हि मां कहिड़ी उमेद रखंदासीं? बसि साईं, तव्हां सलामत हुजो, सिंध सलामत आहे। सिंध जी झोली वॾी आहे, सिंध जी दिलि वॾी आहे। जेको परावनि खे फुरणो हुयो, लुटणो हुयो, उहो उन्हनि पे लुटियो आहे। हाणे वारो आहे असांजे पंहिंजनि जो फुरण ऐं लुटण जो। भली पिया लुटियो साईं। सिंध जहिड़ी असांजी आहे, अहिड़ी तव्हांजी आहे। सिंध माउ आहे, पर महिरबानी करे सिंध जा माटेला पुट न थियो। पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।